أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألف لام ميم غلبت الروم في أدنى الأرض وهم من بعد غلبهم سيغلبون في بضع سنين لله الأمر من قبل ومن بعد ويومئذ يفرح المؤمنون بنصر الله ينصر من يشاء وهو العزيز الرحيم وعد الله لا يخلف الله وعده ولكن أكثر الناس لا يعلمون ظاهرا من الحياة الدنيا وهم عن الآخرة هم غافلون. शुरू अल्लाह जे नाले सां जेको बेहद मेहरबान निहायत रहम वारो आहे. अलिफ लाम मीम इन जो मतिलबु अल्लाह ताला खां सवाइ ॿियो केरु कोन थो ॼाणे ऐं अल्लाह जे रसूल बल्कि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में हिकिड़ो राज़ आहे. गुलिबत रूम रूमी हाराए विया फी अदनल अर्द वेझी सरज़मीन में वहुम मिन बाद ग़लबिहिम सयग़लिबून ऐं उहे पंहिंजे हाराइण खां पोइ सिघोई खटींदा फी बिज़अ सिनीन कुझु सालनि में लिल्लाहिल अम्रु मिन क़ब्लु व मिन बाद पहिरीं बि मामिलो अल्लाह जे लाइ आहे यानी अल्लाह जे हथ में आहे ऐं पोइ बि ऐं उन ॾींहुं ईमान वारा ख़ुशि हूंदा अल्लाह जी मदद सां. अल्लाह ताला जंहिंजी चाहे थो मदद करे थो ऐं उहो ज़बरदस्त आहे ऐं निहायत रहम वारो आहे. अल्लाह ताला वाइदो करे चुको आहे. अल्लाह ताला पंहिंजे वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी न कंदो आहे पर घणा माण्हू नथा ॼाणनि. ही उहे आयतूं आहिनि जिन जे बारे में अच्छा अॻियां फरमाए थो अल्लाह ताला यअलमून ज़ाहिरम मिनल हयात दुनिया ए माण्हू दुनिया जी ज़िंदगी जे थोरे ज़ाहिर खे ॼाणनि था ऐं उहे आख़िरत खां गाफ़िल आहिनि बेख़बर आहिनि. हिननि आयतुनि में पोइ दफ़े जीअं मूं कल्ह अर्ज़ु कयो त अल्लाह ताला ॿ अजीब क़िस्म जूं जेको आहे सो यानी पेशन गोयूं फरमायूं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुरान पाक जे सचाईअ जो वाज़े ऐं बय्यन दलील. अॼु बि जेको मूं इबारत उन कल्ह पढ़ी जेका यानी मुअर्रिख़ यूरोपियन मुअर्रिख़ जी इहा शिकागो यूनिवर्सिटीअ जे जेके किताबनि वॾा द ग्रेट बुक्स ऑफ द शिकागो यूनिवर्सिटी उन्हनि में इहा हींअर बि हवालो मौजूदु आहे. हज़रत मुफ्ती तकी उस्मानी साहिब जिन शेखुल इस्लाम साहिब जिन पंहिंजे आसान तर्जुमतुल क़ुरान में इहो हवालो ॾिनो आहे. त अल्लाह रब्बुल आलमीन अच्छा कल्ह कुझु ॻाल्हि रहिजी वई हुई त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह जेॾीमहिल ही आयतूं नाज़िल थियूं त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु काफ़िरनि जे मेड़नि में मुख़्तलिफ़ मेड़नि में वञी ऐलान कयो त अल्लाह पाक जेको आहे सो हींअर त रूमी हाराए विया आहिनि पर अनक़रीब रूमी खटींदा त 3 सालनि जे अंदरि. ऐं पोइ हिकिड़ो जेको माण्हू यानी उमैया बिन खलफ़ उन मुखालफ़त कई ज़िद कयो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला चयो त आउं इन ते शर्त लॻाइण जे लाइ बि तयारु आहियां. पोइ पहिरीं 10 उठनि जी शर्त थी. हुन चयो त जेकर 10 उठणियूं जेकॾहिं क़ुरान जेको यानी हिननि 3 सालनि जे अंदरि जेको आहे सो रूम वरी ॿीहर न खटियो फारिस जे मथां त पोइ 10 उठणियूं आउं ॾींदुसि ऐं जेकॾहिं न त पोइ 10 उठणियूं तूं ॾींदे. यानी ईअं पाण में हिननि जी शर्त थी. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अची हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॿुधायो त हज़रत अबू पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त क़ुरान ईअं कोन चयो त 3 साल क़ुरान चयो बिज़अ सिनीन कुझु साल ऐं बिज़अ जो लफ़्ज़ 3 खां वठी 9 सालनि ताईं 9 जे अदद ताईं ॻाल्हायो वेंदो आहे. उन करे तव्हां वञो ऐं वरी वञी हुनखे चओ त उठ वधायूं था 10 खां 100 उठ था करियूं
ऐं मियाद जेको मुक़ररु वक़्तु उहो बि वधायूं था 9 साल। हू उन ते राज़ी थी वियो। वरी जॾहिं छो त अञा ॿिनि तरफ़नि जी जेका शर्त आहे, माना हीउ कमु थियो त आउं तोखे, हीउ कमु थियो त पोइ आउं तोखे हेतिरा ॾींदुसि, ऐं हीउ न थियो त पोइ हेतिरा तूं मूंखे ॾींदे। इहा दो तरफ़ा जेका शर्त आहे उहा जुआ आहे, जुआ जो हिकिड़ो क़िस्म आहे। इहा हींअर हराम आहे, उन वक़्तु अञा हराम कान हुई, मक्कतुल मुकरमा जी ॻाल्हि आहे। ऐं पोइ यानी बल्कि जेॾी महिल उबई बिन ख़ल्फ़ खे इहा थियो त या अबू बकर रज़ी अल्लाह ताला हिजरत करे मदीने न वञे लियो, त उन जेको आहे सो हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला खे चयो त आउं तोखे ईअं वञणु कोन ॾींदुसि, तूं मूंखे को कफ़ील ॾे, इन ॻाल्हि जो कफ़ील ॾे त जेकॾहिं तूं हाराए वएं त पोइ 108 पोइ केरु ॾींदो, तूं त वेंदे लियो मदीने, पोइ केरु ॾींदो मूंखे 108। हुनखे पक हुई त इहो थी कोन थो सघे कमु। बहरहाल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला पंहिंजे पुट खे अब्दुर्रहमान बिन अबी बकर जे नाले चयो त हीउ जेको आहे न कफ़ील मुंहिंजो, हीउ जेकॾहिं तूं खटे वएं पंहिंजी शर्त में त हीउ मुंहिंजो पुटु तोखे जेको 100 उठणियूं ॾींदो। बहरहाल पोइ इहो 5 नबवी जो वाक़ियो आहे, 5 नबवी जो वाक़ियो आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो यानी 7 सालनि जे अंदरि, यानी 5 साल हिकिड़ा गुज़रिया, ऐं उन खां पोइ जेको आहे सो 2 साल, यानी हिजरत खां 5 साल पहिरीं जो वाक़ियो आहे। हिजरत खां 5 साल पहिरीं जो वाक़ियो आहे, 5 नबवी न बल्कि हिजरत खां 5 साल पहिरीं। पोइ 5 साल गुज़रिया ऐं 2 हिजरीअ में जेको आहे बदर थियो। जंहिं ॾींहुं बदर जी फतह थी उन ई ॾींहुं इहा ख़बर अरब में आई त जेको सो रूम वरी खटे वियो। पोइ उबई बिन काब जेको मरी चुको, ऐं उन जा जेके पुट हुआ उन्हनि खे जेको सो यानी हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला चवरायो त तव्हां पंहिंजे पीउ जी शर्त पूरी करियो। पोइ हुननि जेको आहे सो 100 उठ ॾिना अब्दुर्रहमान बिन अबी बकर खे, उन वरी पहुचाया मदीने। पर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़बूल कोन कयो, पाण फरमायो हीउ हराम आहे या हीउ जेको सो नापसंदीदा आहे, बुरो आहे। बाज़ उलमा फरमाईंदा त ओसि ताईं जेको सो हुरमत अची चुकी हुई जुआ जी, उन करे पाण फरमायो हराम। ऐं जेके चवनि था अञा कोन आई हुई हुरमत, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तॾहिं बि जुआ जे ज़रिए सां माल पसंदि कोन हो। जीअं शराब हराम थियणु बाद में हराम थियो, पर कॾहिं बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जेको तो शराब खे जेको तो मुंहं सां कोन लॻायो हो, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो असांखे कोन खपे, इहो तव्हां जेको सो सदको करे छॾियो। बहरहाल उहे उठ हुननि सदको करे छॾिया। लेकिन इहा जेका ख़ुशख़बरी अहिड़ी पेशन गोई वाज़े थी जेका कंहिंजे साए गुमान में बि कोन हुई त हीअं थी थो सघे। अल्लाह ताला फरमाए पियो अलिफ लाम मीम गुलिबतिर रूम, रूमी जेके हाराए विया फी अदनल अर्ज़, वेझी सरज़मीन में, यानी अरब जे वेझो जेका रूम जी सरज़मीन हुई, यानी रूमिन जे हुकूमत जे अंदरि जेको इलाइक़ो अरब जे वेझो हूंदो हो, उन जे बारे में चवंदा त ई ज़ुराआत ऐं बुसरा जो इलाइक़ो हो, इते ये जंग थी। अल्लाह ताला फरमाए वहुम मिन बाद ग़लबिहिम सयग़लिबून, उहे उन्हनि जे हाराइण खां पोइ हाणे सिघो ई जेको आहे सो फी बिज़अ सिनीन, कुझु सालनि में ई खटींदा। ऐं इहा ॻाल्हि पूरी थी। जेॾी महिल हीअ ॻाल्हि क़ुर पाक कई पे, ओॾी महिल कंहिंखे बि सम्झ में कान थी आई। इहो अरबी जेके यूरोपी मौर्रिख़ आहिनि उहे बि मञीनि था त इहा ॻाल्हि तमामु घणी बईद क़ियास हुई, सम्झ खां ॿाहिरि हुई त हीअ कीअं थो थी सघे। पर अल्लाह रब्बुल आलमीन जेको वाइदो फरमायो, जेका पेशन गोई फरमाई, उहा थी। अल्लाह फरमायो लिल्लाहिल अम्रु मिन क़ब्ल व मिन बाद, अल्लाह ई जे लय आहे हुकुम, यानी हथ में अल्लाह जे आहे। मिन क़ब्ल मग़लूब थियण खां पहिरीं बि अल्लाह जे हथ में हो, इख्तियार अल्लाह खे हो, अल्लाह पाक मग़लूब करे छॾियो। व मिन बाद, ऐं मग़लूब थियण खां पोइ बि इख्तियार अल्लाह जे हथ में हो, वरी अल्लाह मग़लूब थियलनि खे, हारायलनि खे वरी खटाए छॾियो। व यौमइज़िन यफ़रहुल मुमिनून, ऐं उन ॾींहुं जंहिं ॾींहुं इहा ॻाल्हि पूरी थींदी त रूमी जेको सो खटींदा फारिस ऐं ईरान वारनि जे मुक़ाबले में, उन ॾींहुं ईमान वारा ख़ुशि हूंदा अल्लाह जे मदद सां। अल्लाह जी मदद अहिड़ी आई जो कंहिंखे साए गुमान कोन हूंदो त 313 या 315 जेके आहिनि कसम पुरसीअ में, जंहिं पूरो सवारियूं बि कोन्हनि, पूरो हथियार बि कोन्हे, पूरो लिबास बि कोन्हे,
लेकिन अल्लाह पाक इन्हनि खे वॾनि मुतकब्बिरीन जेके आहिनि हज़ार जेके वॾा वॾा जेको आहे सो यानी हथियार ऐं पाण सां वॾे तकब्बुर सां आया, अल्लाह पाक उन्हनि जो सॼो तकब्बुर हिननि ग़रीबनि मिसकीननि ऐं कमज़ोरनि जे ज़रिए सां ख़ाक में मिलाए छॾियो। बिनस्रिल्लाहि यंसुरु मन यशा, अल्लाह जंहिंखे चाहे थो जंहिंखे चाहे थो उनजी मदद फरमाए थो, जंहिंखे चाहे थो उनखे ग़ालिब करे थो। वो हुवल अज़ीज़ुर रहीम, ओ अल्लाह ज़बरदस्त आहे ऐं करे सघे थो, खटाइल खे हाराए सघे थो, हाराइल खे खटाए सघे थो। ऐं रहीम ईमान तमामु घणो महिरबान आहे जो ईमान वारनि खे अल्लाह पंहिंजे यानी हुक्म सां ऐं अल्लाह पंहिंजी रहम सां खटाए छॾियो। वाद अल्लाह वाइदो कयो आहे इन जो, ला युखलिफुल्लाहु वादहू, अल्लाह ताला पंहिंजे वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी न कंदो आहे। लेकिन घणा माण्हू नथा ॼाणनि त अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत छा आहे। माण्हू अल्लाह ताला अॻियां फरमाए थो यालमून ज़ाहिरम मिनल हयात दुनिया, माण्हू दुनिया जी ज़िंदगीअ जे थोरे ज़ाहिर खे ॼाणनि था ऐं उहे आख़िरत खां गाफ़िल आहिनि। थोरे ज़ाहिर खे छा यानी इंसान इहो सम्झनि था भई असबाब आहिनि, के माण्हू वटि असबाब आहिनि, उन्हनि असबाब सां हीअं थी वेंदो, माल त हुन सां हीअं थी वेंदो, हथियार त हुन सां हीअं थी वेंदो, ऐं जेकॾहिं कुवत आहे त हुन सां हीअं थी वेंदो, दवाऊं आहिनि त हुन सां हीअं थींदो, हिन सां हीअं थींदो, हुन सां हीअं थींदो। ऐं दुनिया कमाइण जा ॻाल्हियूं ज़ाहिरी एतबार सां कहिड़ो कारोबार करियूं, कीअं करियूं, कहिड़े वक़्त ते करियूं, कहिड़ो फ़सुल पोखियूं, दुनियावी जेके मईशत जा ऐं कमाई जा असबाब आहिनि उन्हनि जे बारे में जेको आहे ॻाल्हियूं ॼाणनि था। पर इहो अल्लाह ताला फरमाए थो ज़ाहिरन, तमामु पूरो ज़ाहिर बि कोन्हे, तमामु थोरो ज़ाहिर आहे दुनिया जी ज़िंदगी जो। हक़ीक़त दुनिया जी ज़िंदगी इहा त हीअ दुनिया जी ज़िंदगी ख़तमु थियण वारी आहे ऐं हिन खे अल्लाह ताला आख़िरत जी जेको आहे सो पोख कयो आहे। हिन जे अंदरि जेको आहे सो वक़्त खे ज़ाया न कजे, हिन जे अंदरि सलाहियतुनि खे ज़ाया न कजे, बल्कि हिन खे अल्लाह यानी अहिड़े तरीक़े सां पंहिंजूं सलाहियतूं ऐं वक़्तु इस्तेमालु कजे जो आख़िरत खे इन जे ज़रिए सां कमाइजे। उहो थींदो कीअं? ॿिनि शयुनि सां, ईमान ऐं आमाल सालिहा। ईमान ऐं आमाल सालिहा जे ज़रिए सां दुनिया जी ज़िंदगी हिकिड़े हिकिड़े सेकंड खे, हिकिड़े हिकिड़े रुपए खे इंसान जेको आहे ऐं जेके ॾिनल अल्लाह पाक जूं ख़ुदा दाद सलाहियतूं आहिनि उन्हनि खे इंसान जेको आहे सो इस्तेमालु करे ऐं आख़िरत में वॾा इनाम खटे सघे थो। उहा जेका हक़ीक़त हुई दुनिया जी ज़िंदगी जी, उहा उन खां त ही जहिड़ा अंधा ऐं बसि रुगो कमाई, खाइणु पीअणु, मज़ा हासिलु करणु, बसि इहे पंहिंजूं ख़्वाहिशूं ऐं पंहिंजूं शहवतूं पूरियूं करणु, इन्हनि जे पोयां लॻा पिया आहिनि। वहम अनिल आख़िरत हम गाफ़िलून, उहे आख़िरत खां गाफ़िल आहिनि। अल्लाह मुफ़स्सिरीन फरमाईंदा त जेके माण्हू ईअं हुजनि जिन जे साम्हूं सिर्फ़ु दुनिया हुजे, उन्हनि खे अकुल वारो चवण बि अकुल जी गुस्ताखी आहे। उहे अकुल वारा आहिनि ई कोन। हक़ीक़त में अकुल वारा उहे आहिनि अल्लाह वारा जेके हिते दुनिया में गौर फ़िक्र करे ऐं पंहिंजी हक़ीक़ी ज़िंदगी ठाहीनि था, जेका अबदुल आबाद जी ज़िंदगी आहे। जेॾी महिल उहा ईंदी त पोइ सभिनी खे ख़बर पवंदी त असां केतिरो वॾो नुक़सानु करियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे सभिनी खे सही सम्झ नसीब फरमाए ऐं दुनिया जी जेको त मज़मूम मोहब्बत खां बचाए, पंहिंजी आख़िरत जी मोहब्बत नसीब फरमाए ऐं उन जी जेको आहे सो तैयारी जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुभान अल्लाह या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि ما علمنا منه وما لم نعلم ونسألك من خير ما سألك منه نبيك محمد صلى الله عليه وسلم ونعوذ بك من شر ما استعاذ منه نبيك محمد صلى الله عليه وسلم وأنت المستعان وعليك البلاغ ولا حول ولا قوة إلا بالله. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم
वसल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम आमीन आमीन। सुब्हानअल्लाह।